सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिविल अस्पताल मिठी में जेकी सहूलतूं मौजूद आहिनि उहे मुल्क जे कंहिं बि अस्पताल में न आहिनि। हू क़यादत जे हिदायत ते सिहत जे सहूलतुनि ऐं RO प्लांट जो दौरो करण आयो आहे। बल्दियात वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह PPMA डॉक्टर महेश मल्लाणी सां ॿिया मिठीअ जे दौरे ते पहुता आहिनि। सूबाई वज़ीरनि ऐं PP अॻवाननि गॾिजी सिविल अस्पताल मिठी जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो दौरो कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त सिविल अस्पताल मिठीअ में जेकी सहूलतूं मौजूद आहिनि उहे मुल्क जे कंहिं बि अस्पताल में न आहिनि। हुननि चयो त सिविल अस्पताल मिठीअ में हिन वक़्तु 70 खां वधीक स्पेशलिस्ट डॉक्टर्स मौजूद आहिनि। नासिर शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर जी हिदायत ते सिहत जे सहूलतुनि ऐं RO प्लांट जो जाइज़ो वठण आयो आहियां।